दिलबर पुट छो मुंहिंजो वेठो आई? अम्मा मूंखे माण्हुनि जे मेणनि मारे छॾियो आहे। ॿाहिरि कंध खणी हलण जहिड़ो बि न रहियो हाणे। पर छो पुट छाजा मेणा? चवनि था त खून बहा में मिलियल छोकिरी बि नथा वठी सघो त पोइ चूड़ियूं पाए घर वेही रहो। अबा माण्हुनि जो बि त ॾोहो कोन्हे न। खून बहा में आयल आहे विड़ी बि वठंदासीं। ख़बर ई नथी पवे त तो वारो पीउ इहो कोड़ल खान अलाए छो ढर कयूं वेठो आहे। मां ॾिसां थो बाबा खे 2-3 ॾींहं। जेकॾहिं मूंखे संग न वठी ॾिनई त हथियारनि जे ज़ोर ते खणी बि शादी कंदुसि। पोइ ॾिसां त छा छा थो थिए। शेरो छोरे खे चए त का कड़क चांहि पियारे। अगर बि यार चांहि जे नाले थोरो कोसो पाणी पियारियो थी। कोड़ल तोखे त रुगो क्रोध जी आदत आहे। 7 मेलनि खां पंधु करे माण्हू 7 ॻोठनि जा शेरूअ जे होटल तां चांहि पियूं था वञनि। तूं त रुगो तूं चवी छा थो शेरल? तव्हां कूड़ थो ॻाल्हायां? थधो थी अॼु मां तोखे VIP चांहि थो पीआरियां। असांखे बि आई चांहि पीआरजांइ। हा वेहो आकू हवाली। अस्सलाम वालेकुम सॼी संगत खे बाबा। वे उस्ताद आकू वे VIP चांहि जी ॻाल्हि थी हले। हा बाबा बस ठीकु आहे। कदा कोड़ा अॼु असां तुंहिंजी चांहि पीअंदासीं। हल छो कहिड़ी ख़ुशीअ में? अरे ने मिर्चू सफ़ा को मोगो आहे। चाचो कोड़ल सही त चए थो। बाबा तोखे कहिड़ी ख़ुशी में चांहि पीआरे? अॻे ई ॾिसे थो चारो वेल में लॻो पियो आहे। हकू तूं कहिड़ी वरी बकवास थो करे इहा? अबा कोड़ल असल ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी बि दिलि तो लाइ ॾुखे थी। बाबा जेको न तोसां वेल थियो आहे उहो रब साईं कंहिंसां न करे। ॾाढो दुख थियो। हा यार उस्ताद हाकू दीनूअ जहिड़ो माण्हू जेको पंहिंजे पाछे खां बि डिॼंदो आहे, कोड़ल खां बि चढ़ियल अथई। हा अरे जेको खून बहा में पंहिंजो मिलण संग बि नथो वठी सघे। अरे रे तव्हां पंहिंजी ॿई वात बंदि कयो। इन्हनि मिसकीननि ते छो थो कावड़जी कोड़ा? हे वीचारा सच त चवनि था। हिते वेठल सभु जो सभु मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो। कोड़ल जो को कखु पन में फबाए वञे न त उहो महाल आहे। हीउ त नंगो आहे नंगो जेको दीनूअ जे निड़ीअ ते न ॾेई वठोसि। इनखे चवंदा अथई सखणी कुनी ओभा में घणी। अरे रे मिर्चू वो ॿुधो न अथई त जो गरजते है वो बरसते नहीं। ये भी ॻाल्हि थी। हुआ टके जो घोटी अरे तूं खसूसी हजम। मां कोड़ल ते तव्हां ठठोली था कयो। तव्हांखे अहिड़ो सबक़ु सेखारींदुसि हाणे मां जो ॾेहनि खे ॾस ॾींदो ॾेहनि खे।